जंगी शाही मामा के ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ गजी लगे हाले जी ढंढ ते वेठल शीदी बिरादरीअ जे नौजवान तनवीर शीदी साफ़ न अॻियां दाहींदे चयो त संदसि घरवारी सगीरा जी पहिरीं डिलीवरीअ जे हवाले सां गुज़िरियल 1 महीने खां BHU गजू में क़ाइमु माउ ऐं ॿार जे मर्कज़ में दाख़िला कराई हुई। उन सिलसिले में अॼु सुबुह जॾहिं हू संदसि घरवारीअ खे सख़्तु तकलीफ़ थियण बैदि BHU गजू में वठी आया त उते मौजूदु डॉक्टराणी संदसि घरवारीअ जी गाॾीअ में ई चकास कंदे इहो चई वापसि करे छॾियो त हिन वक़्तु व्यम न थींदो, तव्हां सगीरा खे राति जो 8 बजे वठी अचिजो। जंहिं बैदि असां हाले जी भरिसां घर वापसि वञी रहिया हुआसीं त रस्ते में व्यम थी वियो ऐं ॿार ऐं माउ जी हालति नाज़ुक थी वई। जंहिं बैदि ॿीहर असां मोटरसाइकिल ते BHU गजूअ जे माउ ऐं ॿार जी सिहत मर्कज़ पहुतासीं, पर उते मौजूदु डॉक्टराणी साणस को बि तावन न कयो ऐं ॿार ऐं संदसि माउ खे बचाइण लाइ का बि कोशिश न कई वई, का बि दवा वग़ैरह न ॾिनी वई। मिनथू करण जे बावजूदि बि खेनि एम्बुलेंस बि न ॾिनी वई। नेठि मजबूर थी गुरबत सबबि हू माउ ऐं ॿार खे मोटरसाइकिल ते सिविल अस्पताल मकली खणी विया, जिते डॉक्टरनि ॿुधायो त पैदा थियल ॿारु फौत थी चुको आहे, जॾहिं त औरत खे नाज़ुक हालत में सिविल अस्पताल मकलीअ में दाख़िल कयो वियो। ॻोठाणनि तनवीर शीदी, अला बख्श शीदी ऐं ॿियनि सिहत खाते जे ज़िलई ऑफिसरनि ऐं ॿियनि लाॻापियल अख़्तियारनि खां घुर कई त मामले जी जांच कराए BHU गजू जी डॉक्टराणी ख़िलाफ़ क़दम खयो वञे, जंहिंजी गफ़लत सबबि ॿारु फौत थियो आहे। कल्ह जो ताज़ो वाक़ियो पेश आयो डिलीवरी मसइले सां ऐं अला बख्श हिन वक़्तु असां गुज्जे में मौजूदु आहियूं, जेको डिलीवरी सेंटर ते जेको कल्ह ताज़ो वाक़ियो पेश आयो आहे ऐं हितां जे डॉक्टरनि जेको हुनखे छोकिरीअ खे हितां जेको ईअं मोकिले छॾियो, जेको रस्ते में जेको डिलीवरी थियो आहे ऐं उन छोकिरे जो अवल जी डेथ थी वई। उन हवाले सां अला बख्श सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उहो छा चवंदो। कल्ह ते असीं आया हुआसीं तक़रीबन त 9:30 10 जो टाइम ऐं जेको लो वारो गेट लॻो पियो साम्हूं, उन मंझि 5 मिंट कोन गिड़ियासीं। तॾहिं हिते ॿारनि खे चवंदा हलो हलो हींअर अव्हांजी डिलीवरी कोन थींदी, अव्हांजी डिलीवरी थींदी राति जो 8 बजे। वरी बि वियाला घर हाले जी आया, वरी घर वियाला, वरी छोकिरी जी तबीअत घर पहुचण सां वरी तबीअत ख़राबु थी, वरी खणी आया त वरी बि उन्हनि खे चऊं त असां चई छॾियो त राति जो 8 बजे अची ऐं हींअर छो आया आहियो। भले घर वरी पहुता, उनजी डिलीवरी घर थी वई। घर थी वई त उते ॼाओ छोकिरो ॼाओ त छोकिरो वरी अस्पताल ते खणी आयासीं त हिननि चयो त हिनखे खणी वञो मकली। त असां चयो मकली कीअं खणी वञूं, असांखे गाॾी ॾियो त असीं खणी वञूं, तूं गाॾी असां वटि आहे कोन। पोइ वरी बि नंढड़ो असीं मोटरसाइकिल ते खणी विया आहियूं, नसरी में वञी विधोसीं, उते तक़रीबन अधु कलाक